अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी कार्ड्स हैंडमेड कार्ड सीरीज़ जे सिलसिले में ही एम्बेलिशमेंट्स, ही कार्ड्स के सजाइण लाइ एम्बेलिश करण जे लाइ ही कुछ खूबसूरत नंढा नंढा डेकोरेशन जा मूं पीसेस ठाया हैं। आज मैं आपके साथ कार्ड एम्बेलिशमेंट शेयर कर रही हूँ जो मैंने ये कार्ड्स को सजाने के लिए कुछ बनाए हैं। तो ये मुख्तलिफ छोटे छोटे पेपर के पीसेस से बने हुए हैं। इसमें जो है बहुत सारे डिफरेंट किस्म का मटीरियल इस्तेमाल किया है। इनखे ठाहिण जे लाइ जेको मूं अलॻि अलॻि मटीरियल इस्तेमाल कयो आहे उहो कोई का हिकिड़ी शइ न आहे, मुख़्तलिफ़ शयूं मां हिन में इस्तेमाल कयूं आहिनि। हीअ ॾिसो, ये आप देख सकते हैं, हीअ तव्हां ॾिसो त प्रिंटेड हिकिड़ो हार्ट आहे, उन जे मथां मूं हीअ नग ऐं हीअ पंच करे हिकिड़ो हार्ट ठाहियो आहे ऐं हीअ डायमंड्स हिन सां गॾु लॻाया आहिनि। बैक साइड ते मां हिकिड़ो कार्ड शीट जो मोटो पीस है, थुलो पीस है, तो जी ही थोड़ा सख्त थी पवन। ये देखिए कि इसको दबाने से भी ये दब नहीं रहा। तो इसको बनाने के लिए एक प्रिंटेड पेपर का पीस, उसके ऊपर एक पंच करके एक हार्ट लगाया हुआ है और ये एक जो है नग है हार्ट शेप में और उसके साथ जो है ये डायमंड्स हैं छोटे। फिर ये भी उसी तरह का बना हुआ है। ही भी ॾिसो, ही भी जेको आहे पंच थियल आहे हिन ते, हार्ट ही जेको लॻल आहे, ही बटन हिन ते प्रिंट आहे, हार्ट प्रिंट आहे, ही ॿ नग, ही ॿ डायमंड्स मां हिन जे मथां हिनखे सजाइण लाइ हया आहिनि। बैक साइड ते उहो ई हिकिड़ो कार्ड शीट जो पीस है। बैक साइड पे इसलिए मैं कार्ड शीट का पीस लगाती हूँ ताकि ये थोड़ा सख्त हो जाए, क्योंकि पेपर जो होते हैं वो नरम होते हैं। अहिड़ी तरह सां ही ॾिसो, ही केतिरो ख़ूबसूरत थो लॻे। हिन में धाॻो भी आहे, ही पंच करे मूं गुल कढियो आहे उहो भी आहे, ही हिकिड़ो डायमंड लॻल आहे वॾो, ही पंच करे बटन कढियो आहे, ही डायमंड्स लॻल आहिनि ऐं ही ॿ प्रिंटेड पेपर ते ठहियल आहिनि। बैक साइड ते ॾिसो ॿिन्ही जे वरी उहो ई हिकिड़ो कार्ड शीट जो पीस लॻल आहे। अहिड़ी तरह सां तव्हां ही ॾिसो, ही टेप लॻल आहे हिन ते, डेकोरेटिव टेप, ऐं ही धाॻनि जो हिकिड़ो छुगो आहे ऐं ही नग आहे हार्ट शेप में, ही पंच वारो हार्ट ऐं हिकिड़ो ही डायमंड लॻल आहे ऐं ही प्लेन पेपर ते मूं ठाहियो आहे। बैक साइड ते उहो ई कार्ड शीट जो हिकिड़ो पीस आहे। अहिड़ी तरह सां ही हिनखे ॾिसो, कॉर्नर ते मूं थोरी टेप हई आहे, डेकोरेटिव गोल्डन टेप आहे, पंच वारा गुल आहिनि ऐं ही जेके आहिनि डायमंड्स हिन जे मथां आया आहिनि ऐं बैक साइड ते उहो ई हिकिड़ो कंहिं कार्ड मां कटियल मोटो पीस हयो आहे। ही भी सेम, ही पंच करे मूं जेके पत्ता कढिया आहिनि, पत्ते मैंने पंच करके निकाले हुए हैं। इसके ऊपर ये 3 डायमंड्स हैं, ये धागे लगाए हैं, पेपर का एक पीस है अलग से और बेस जो है लाइट ग्रीन पेपर है। बैक साइड पे फिर मैंने इसको एक कार्ड का पीस लगा दिया ताकि थोड़ा सख्त हो जाए तो मुड़े नहीं। ये देखें कि ये लाइनों वाले पेपर पे ये 2 जो है स्नो फ्लैक्स जो सितारों की शक्ल के सितारों वाले मटेरियल से बने हुए हैं और ये देखें कैसे लग रहा है कि ये किसी को कोई बैज लगा हुआ है या इनाम लगा हुआ है। उसके ऊपर एक डायमंड है, बैक साइड पे फिर ये मोटी एक गत्ते की शीट है, ये भी मैंने पंच करके निकाला है। और ये लहरों वाला जो पेपर है, लाइनों वाला उभरा हुआ, उस पे ये 3 देखिए साइड पे छोटे डायमंड, ऊपर एक छोटा सा फूल। बैक साइड उसकी भी जो है इस पे अलग से मैंने कोई गत्ता नहीं लगाया क्योंकि ये जिस मटेरियल पे मैंने बनाया है वो वैसे ही एक मोटा सा पेपर होता है। इसी तरह ही ॾिसो, ही लाइनुनि वारो हेठां पेपर आहे, हार्ट शेप जो हिकिड़ो डायमंड हयो आहे ऐं ही बटण पंच करे कढिया आहिनि, उन्हनि जे मथां मार्कर सां लाइन ईअं कढी आहे ॼण लॻे थो त ब्लैक धागे सां टाँकियल आहे। ये पंच किए हुए बटन हैं, मार्कर से लाइन इस तरह लगाई है कि लग रहा है कि धागे से टाँके हुए हैं। एक नग इसमें लगा दिया है, बैक साइड उसकी भी वैसी है सेम, गत्ते का एक पीस लगा हुआ है इसके ऊपर। फिर ये इसको भी मैंने ये पंच करके एक क्राफ्ट पंच से 3 मैंने पत्ते निकाले हैं। साइड पे आप देख सकते हैं थोड़ी सी मैंने टेप लगाई है, ऊपर 3 डायमंड, पीछे वही एक मोटा सा गत्ता। और ये जो गत्ता मैं आपको बार बार दिखा रही हूँ ये मैंने किसी एक शादी के कार्ड से काटा है, हिकिड़े शादी कार्ड मां कटियल ही पोयां जेको ब्राउन पीस तव्हां ॾिसो था। अहिड़ी तरह सां ही ट्रीज़ जेके आहिनि, ही ट्रीज़ पंच करे कढिया आहिनि। ही हिकिड़ो स्नो फ्लैक सिल्वर कलर जो हयो आहे, उन सां गॾु ही 2 नग हया आहिनि लाइट ऐं डार्क ग्रीन में। ऐं हिन जो तव्हां बैकग्राउंड ॾिसो त प्लेन जेको आहे ग्रीन आहे, जेको गाह थो ॾेखारे जीअं छबर हूंदी आहे, मथे ब्लू तो ॾेखारे। ऊपर ये ब्लू है, आसमान का लुक, नीचे घास ग्रास, ठीक है। बैक साइड वही सेम है। फिर ये पंच करके एक स्नो फ्लैक निकाला है
बेस जो है वो लाइट ग्रीन पेपर है, ऊपर प्रिंटेड पेपर है, और पेपर के प्रिंट में जो फूल है उसके बीच में मैंने एक ये डायमंड लगाया है। इसके बीच में एक बड़ा सा डायमंड है, बैक साइड वही सेम। उसके अलावा ये आप देखिए, ये लाइनों वाला सिंपल A4 कलर्ड पेपर है, और ये स्टार भी पंच करके कलर्ड पेपर से ही निकाला है। ऊपर फूल, ये 2 डायमंड हैं, और ये जो चीज़ आप देख रहे हैं ये टेप है। ये देखें, ये शेप कटिंग करके उसके ऊपर मैंने डेकोरेटिव टेप लगा दी और ये इसके ऊपर लगा दिया। उनखां सिवा ही ॾिसो प्रिंटेड पेपर आहे हेठां, पोयां उहो ई थिक कार्ड, ठीकु आहे। हिकिड़ो ही नंढिड़ो हार्ट थियल आहे, उन भरिसां मूं 2 लाइट ऐं डार्क पिंक में हया आहिनि हार्ट नग। विच में हिकु गुल ही पंच थियल आहे, ऐं हीउ गुल जेको आहे जेके रेडीमेड डायमंड जे शेप में मिलनि था, ऐं हिन सां गॾु ही धागा आहिनि। त हीउ हिकिड़ो ॾाढो सुहिणो पीस ठही पियो आहे, जेको कंहिं बि कार्ड खे इंतिहाई ख़ूबसूरत बणाईंदो। हीउ ॾिसो, हीउ हेठां लाइनुनि वारो पेपर, सर्किल जेको आहे प्लेन पेपर मां कटियो आहे, मथां ही गुल चमकीला नगनि वारा, पोयां सेम कार्ड अहिड़ी तरह सां हीअ आहे। हिन में बि ॾिसो, हीअ प्रिंटेड पेपर जी पट्टी आहे, हीअ प्लेन मां पंच कयो आहे, यानी हिन ते गुल न आहे लॻल, बल्कि हिन पीस मां गुल पंच करे कढी छॾियोसीं त ख़ाली थी पियो, त हिन पिंक जे मथां हणण सां गुल जो शेप ज़ाहिर थी पियो आहे। हीअ ॾिसो 2 नंढिड़ा पत्ता पर्ल्स वारा, विच में गुल, बैक साइड सेम अहिड़ी तरह सां। हीअ बि जेका आहिनि ट्रीज़ पंच करे कढिया आहिनि, ब्लू कलर जो हिकिड़ो स्नोफ्लैक, इन सां गॾु ही 2 सिल्वर कलर जा डायमंड, बैक साइड ॾिसो सेम। हीअ शादी जो कार्ड आयो मूं ॾे, मुंहिंजे नाले जो अधु हिसो बि लिखियो पियो आहे, छो त उछलण खां बहितर आहे त मटीरियल खे यूज़ कयो। मैं फेंकती नहीं हूँ कोई चीज़, मैं कोशिश करती हूँ कि इस्तेमाल में आ जाए। ये देखिए कितना प्यारा लग रहा है, इसमें ब्लू और ग्रीन प्रिंट है नीचे, तो ये ग्रीन धागे लगाए हैं ग्रीन कलर का। ये मैंने हार्ट शेप डायमंड एक लगाया है, ये प्लेन एक बारीक नग, क्योंकि इस पर ब्लू थे सारे लाइट लाइट, ऊपर एक सिल्वर कलर का फूल, बैक साइड सेम। तो ये सब जेके आहिनि शयूं ही इम्बेलिश करण जे लाइ, कार्ड्स के सजाइण जे लाइ, डेकोरेट करण जे लाइ तमामु हिकिड़ी बहितरीनु शयूं आहिनि। इन्हनि में कोई बि ख़र्च न आहे। ऐं हीउ जेको कुझु मूं ठाहियो आहे इहो नंढा नंढा बचियल कागज़ जा पीसिस ऐं नग ऐं मोती त मां वठंदी रहां थी, त उहे मुंहिंजा इस्तेमालु थियनि था हिननि में। ऐं ही मुझे उम्मीद है ताकि वीडियो ज़रूर बनी होंगी। मुझे उम्मीद है ये वीडियो आपको पसंद आई होगी, ये मेरे आइडियाज़ आपको अच्छे लगे होंगे। अच्छा लगा हो, पसंद आया हो तो आप इसको लाइक करें, वीडियो को शेयर करें। कुछ कहना है, कुछ पूछना है, कुछ अच्छा लगा, कुछ बुरा लगा तो उसको आप कमेंट कर सकते हैं। और मेरा चैनल सब्सक्राइब करें, तो जो भी चीज़ें मैं मुस्तकबिल में और कुछ आपके साथ शेयर करूँगी तो वो आप लोग आसानी से देख सकते हैं। तो उम्मीद तो तव्हांखे वीडियो वणी हूंदी। वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, चैनल सब्सक्राइब कयो, तो जेको कुछ अञा मां सिखाइण चाहियां, शेयर करण चाहियां तव्हां सां, त तव्हां आसानी सां ॾिसी सघंदो। ही ज़रूरी न है तो हुनर कोई मुँह ते ख़त्म थी वियो अची। तव्हां ॾिसण वारनि मां घणा ही इलाही हुनरमंद होंदा। आप जो देखने वाले हैं, मेरा चैनल जो देखते रहते हैं, आप में से बहुत से लोग बहुत हुनरमंद होंगे, लेकिन मैं जो अपना हुनर है वो आपके साथ शेयर कर रही हूँ। ठीक है, नए जो सीखने वाले हैं वो सीख सकते हैं, जो एक्सपर्ट हैं वो मेरे आइडियाज़ देख सकते हैं, उनको जज कर सकते हैं, आप मुझे बता सकते हैं कि कैसा लगा। ठीक है, सो उम्मीद है तव्हांखे वीडियो वणी हूंदी। हमेशा चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो ऐं पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी वीडियो सां, कंहिं कम जी ॻाल्हि सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।